हाँ अञा भी अगर कंहिंखे शक आहे त हीउ कानून पंहिंजो रस्तो वठे पियो त हाणे शक मूंखे त ख़ैर काफ़ी वक़्तु अॻु ई ख़तमु थी वियो जॾहिं हुनखां मोटरसाइकिल जी फुर में मुर्तज़ा ते खे ॿधऊं या केस कयूं माज़रत सां त हीउ कोई ग्रेस न आहे सतही क़िस्म जी शयूं आहिनि। हाणे हुनजी मिसिस चवनि पियूं जेको मूं टाइम ते ॾिठो पिए त ऐं राति जो वञी जेल जे ॿाहिरि वेहंदसि ऐं पोइ भले मूंखे गिरफ़्तार कनि। हाणे छा हुनजी मिसिस खे गिरफ़्तार कंदा मुर्तज़ा ख़ान जी? छा आहे मतिलबु पॉलिटिक्स में कुछ एलिमेंट ऑफ ग्रेस रहण ॾियणु खपे। मुंहिंजो ख़्यालु आहे त थोरी सवाद ख़ातिर थोरो माण्हू खे मुंहं जो ज़ाइक़ो एॾो बि ख़राबु न करणु खपे। पॉलिटिक्स आहे ही अॼु वक़्तु फिरनि था, शयुनि खे पर्सनल छो कयो वञे थो? अगरि पर्सनल आहिनि बि त पोइ ग्रेस जो मुज़ाहिरो करणु खपे। माण्हू ज़ाती माण्हुनि सां जहिड़ो बि हूंदो आहे त पर पोज़ीशन ऑफ पावर में माण्हू जो जेको ॾिसणो पवंदो आहे त हू जॾहिं मतिलबु इक़्तिदार में आहे, ताक़त में आहे त हू पंहिंजे मुखालिफ़ सां रवैयो छा थो रखे। बेसिकली दिस शोज़ कि हुन माण्हू में केतिरो मतिलबु सो कयो छा आहे जो इंतकामी कार्रवाई बि थिए थी, कयो छा आहे जो मतिलबु इहा त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न उहो त तव्हां सम्झण जी कोशिशि बि न कयो कयो त कुझु ई कोन्हे। छा मतिलबु अहिड़ी को मूंखे त वेझड़ाई में को हुनजी सरगर्मी का ॻाल्हि को मुहाड़ कुझु बि न हुई, लेकिन बसि प्रेशर आहे ऐं को ज़ाती मसइलो बि हूंदो, माण्हू हुन ते नथा ॻाल्हायूं।